पाक चीन दोस्ती में का बि रंडक बर्दाश्त न कंदासीं। चीन ऐं पाकिस्तान जी दोस्ती हमेशह बरक़रार रहंदी। सीपेक जो ॿियो मरहलो नई मॉडल तहत अॻिते वधंदो। पाक चीन इक़्तिसादी राहदारी जा 10 साल मुकमल थियण ते चीन जे नायब वज़ीर आज़म जी पाकिस्तान आमद ते थोराइतो आहियां। अॼु चीन सां अहम दस्तावेज़नि ते सयूं थियूं आहिनि। मुआशी सहकार में वाधि थींदी। सीपेक तहत मुख़्तलिफ़ मनसूबनि ते $25 बिलियन जी सीड़पकारी थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पाकिस्तान चीन विच में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सयुनि वारी तक़रीब खे ख़िताब चयाईं। चीनी सदर जे विज़न मूजिबि ख़िते में तरक़ीअ जा ख़्वाहिशमंद आहियूं। सीपेक सां ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि में नए बाब जी शुरूआति थी। सीपेक मंसूबे सां ॿिन्ही मुल्कनि जे अवाम में रिश्तो मज़बूत थियो। PTI हुकूमत मुल्क खे मुकमल तबाह करे छॾियो। सियासत में इंतकामी कारवायुनि जो सुठो नतीजो नाहे निकिरंदो। असांखे माज़ीअ मां सबक़ सिखणु घुरिजे। मुल्क जी मईशत तमामु जल्द मुस्तकम थी वेंदी। यकीन आहे त पाकिस्तान ॿीहर मुआशी तौर पाण भरो थी वेंदो। ॾुखे वक़्त में चीन पाकिस्तान जी मदद कई। नवाज़ शरीफ़ चीनी क़यादत सां गॾिजी सीपेक मंसूबो शुरू कयो। बैंक ऑफ चाइना इफ़्तिताही तक़रीब खे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार जो ख़िताब चवे थो बैंक ऑफ चाइना ऐं पाकिस्तान विच में सहकार जारी रहंदो। IG KPK अख्तर हयात ख़ान बाजोड़ धमाके खे आपघाती करार ॾेई छॾियो। चवे थो धमाके में 10 किलोग्राम बारूदी मवाद इस्तेमालु कयो वियो। वाक़े वारे हंधां बॉल बियरिंग हथ कया आहिनि। उमीद आहे त जल्द जांच में अॻभराई थींदी। बाजोड़ धमाके में पाबंदी मढ़ियल तंज़ीम दाइश मुलविस आहे। शुरूआती जांच रिपोर्ट में इंकिशाफ। तोशाखाना केस ॿुधण जोॻो करार ॾियण लाइ फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते हुकुमनामो जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते 27 जुलाई जी ॿुधणीअ जो लिखत में हुकुमनामो जारी कयो। रजिस्ट्रार ऑफिस समूरियूं दरख़्वास्तूं हिक करे ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे दरख़्वास्त गुज़ार वकील जज खे मुतसिब करार ॾींदे केस मुंतक़िल करण जी इस्तदा कई। अदालत जो लिखत में हुकुमनामो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 14 वरनि जी ॿारड़ी रिज़वाना ते तशद्दुद जो नोटिस वरितो। पंजाब जे निगरान वॾे वज़ीर खां रिपोर्ट तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवे थो नींगरीअ जी ज़िंदगी बचाइण जी पूरी कोशिश कई वञे। नींगरी ते तशद्दुद कंदड़ जवाबदार खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। मौजूदा हुकूमत में मुल्क में 5063 मेगावाट नई बिजली सिस्टम में शामिल कई। थर जे कोयले मां बिजली जी पैदावार जी शुरूआत थी जेका मुल्की तारीख़ में अॻभराई आहे। अॻूणी हुकूमत बिजली जे मनसूबनि खे देर जो शिकार कयो। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुरम दस्तगीर जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं ईरान खां जियोनिक गवादर ताईं बिजलीअ जी लाइन जो मनसूबो शुरू कयो वियो। गुज़िरियल हुकूमती दौर में मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो गर्दिशी कर्ज़ो C5 न्यूक्लियर पावर प्लांट जे मुआहिदे ते सयूं थी चुकियूं आहिनि। अॻूणी हुकूमत मुजरमानी ग़फ़लत करे उन मनसूबे खे देर जो शिकार कयो। सतलज दरिया में हेठिन दर्जे जी ॿोॾि सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि। मक़ामी आबादी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणु लॻी। रावी दरिया में हेड ब्लो खां मुसलसल पाणी जो छोड़ थियणु लॻो। सिंध जे दरियानि में मुसलसल पाणीअ जी सतह में वाधि थियणु लॻी। बलोचिस्तान जे इलाइक़े डेरा मुराद जमाली समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु भेरो ॿीहर बरसातुनि सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि। डेरा बुगटी में FC पारां बरसाति मुतासिरनि में इमदादी राशन विरहायो वियो। सिंधु दरिया जे पाणी में मुसलसल वाधि तालके सेवण जे कचे जा 50 ॻोठ ॿुॾी विया। कचे जे ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। सरकार मुतासिर ॻोठाणनि खे ॿेड़ियूं फराहम न करे सघी। कचे में पाणी सबबि लखें एकड़नि ते बीठल फसल लुड़ी वियो। आबादगारनि ऐं हारियुनि खे लखें रुपयनि जो नुक़सान। सिंधु दरिया जे पाणी में चाढ़ सबबि आबपाशी खाते पारां LS बचाव बंद ते एमरजेंसी लागू। काज़ी अहमद में सिंधु दरिया में चाढ़ जो सिलसिलो जारी।
रहवासियुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण जूं हिदायतूं। लाखाट बंद हसास करार। बचाव बंदनि ते मरमती कम न थियण करे बंदनि जी हालत ख़राब। पिरियालू में सिंधू दरिया में 20 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। लॾ पलाण शुरू। ॻोठ गोडू नारे जो, ॻोठ गुल हसन मंगणे जो, ॻोठ शाहनवाज़ खरोस समेत 20 खां वधीक ॻोठ पाणी हेठि। कच्छ जे इलाइक़े 0 पॉइंट वटि बचाव बंद ते पाणी जो वहिकिरो 3.5 फुटनि ताईं पहुची वियो। ओलह जागीर, ॻाढ़ी मोरी, लूप ऐं नारे जा लूप बंद ते पाणीअ जो दॿाउ लाॻीतो वधणु लॻो। सिंधू दरिया में 4 गुडू खां पोइ सखर बैराज वटि बि विचोले दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 4,81,913 ऐं हेठां वहिकिरो 4,61,353 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 4,34,905 ऐं हेठां वहिकिरो 4,05,505 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 1,68,871 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। पीर जो ॻोठ में सिंधू दरिया में 4 बचाव बंदनि ते पाणी जो दॿाउ वधी वियो। लॾ पलाण शुरू। केटी पागारो, फैज़ मोहम्मद बिंडो ऐं बरादी जतोई समेत सवें ॻोठ पाणी हेठि। हज़ारे एकड़ फसल ॿुॾी वियो। रस्ता बंदि हुजण सबबि ज़मीनी रस्तो कटिजी वियो। रहवासी फाथल, इंतज़ामिया तहरुक न वरितो। घोटकी में गुज़िरियल ॾींहुं ओल्ड शेंख ज़मींदारी बंद खे अबुल ख़ैर चाचड़ वटां पयल घारो बंदि न थी सघियो। बंदि टुटण सबबि पाणी वधीक ॻोठनि में फसलनि में दाख़िल। इंतज़ामिया तहरुक न वरितो। दोस्त मोहम्मद चाचड़, दाऊद, शफ़ी मोहम्मद ऐं साधू चाचड़ समेत केतिराई ॻोठ पाणी हेठि। टंडो रहीम ख़ान में बरसाति ऐं नएं जे पाणी सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि में केतिराई घर ड्रही पट। ॻोठ माणो ख़ान मलूखाणी, ॻोठ ख़ैर मोहम्मद मलूखाणी ऐं ॻोठ साईंदाद शाहाणी में घर ड्रही पट थिया। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। इंतज़ामिया को बि तहरुक न वरितो। मौसमियात खाते अगस्त जे पहिरें हफ़्ते खां मुल्क में तेज़ बरसातुनि जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त अगस्त जे पहिरें हफ़्ते खां मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति पवंदी। PDMA जो चवणु आहे त ईंदड़ 24 कलाकनि दौरान रावलपिंडी, मुल्तान, डेरा गाज़ी खान, बहावलपुर में गजगोड़ सां गॾु बरसाति जो इम्कानु आहे। गुजरांवाला, सरगोदा, फैसलाबाद ऐं साहिवाल में बि मींहुं पवंदो। PDMA पारां लाॻापियल इदारनि खे बरसाति ऐं ॿोॾि सबबि अलर्ट रहण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट में नस्ला टावर जी ज़मीन ते गैर क़ानूनी अलाटमेंट ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। अॻूणे डायरेक्टर जनरल सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी मंज़ूर कादिर काका जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। ज़मानत रद्द थियण खां पोइ अॻूणो DG सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं मुख़्तियारकार ख़ैर मोहम्मद ॾाहिरी गिरफ़्तार। हैदराबाद की अदालत पारस शाह क़तल केस में 4 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत 25 जुलाई ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿुधणीअ दौरान अदालत केस में नामज़द इसरार शाह, दीदार शाह, ग़ुलाम नबी ऐं इमामज़ादी उर्फ़ फरज़ाना जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द कई। ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द थियण बाद जवाबदार अदालत मां फ़रार थी विया। बख्शापुर में मुगवी मुखी जगदेश महीनो गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो। धाड़ेलनि पारां तशद्दुद जी वीडियो वायरल। धाड़ेलनि पारां 5 करोड़ रुपया भुंग तलब। धाड़ेलनि जो जगदेश कुमार के ज़ंजीरनि सां ॿधी तशद्दुद। धाड़ेल रोज़ानो तशद्दुद करे 5 करोड़ रुपया भुंग तलब कनि था। बाज़ियाब कराए वञे। मुगवी जूं वीडियो में दाहूं। नंगर पार्कर में कारूंझर जी नीलामीअ ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। सवें माण्हुनि जो रूपले कोली यादगार खां मिस्कीन जान खान खोसो चौक ताईं मुज़ाहिरो ऐं धरणो। रैली में अवामी तहरीक सिंधी हारी तहरीक जा अॻवान ऐं सवें कारकुन शामिल। हाला वेझो भाणोट थाणे जी हद में माल चारींदड़ नौजवान सिंधू दरिया में ॿुॾी फौत। ॻोठ महल भाणोट जो रहवासी नौजवान फयाज़ रिंद सिंधू दरिया में विझंदे ॿुॾी फौत थियो। ऐं सिंधड़ी में गुज़िरियल ॾींहुं ॻोठ मेरा मरी में क़तल कयल बिटे क़त्ल जो केस दाख़िल। सरकार जी फ़रियाद ते जवाबदार दिलमुराद मरी ख़िलाफ़
दिलबर महर थाने ते केस दाख़िल। जवाबदार गुज़िरियल ॾींहुं कार ऐं इल्ज़ाम मिठे ज़ाल नासपरी ऐं भाउ गमशाद अली मरी खे गोलियूं हणी क़तल कयो हो।